कीअं था ॾिसो असेंबली में बजट ते बहस थियणो खपे पर हिते बजट ते बहस न आहे हिकु ॿिए ते रुॻो इल्ज़ाम तराशियो आहिनि हुकूमत जा अपोज़िशन ते अपोज़िशन जा हुकूमत तव्हां पहिरें ॾींहं ते बाइकाट बि कयो ऐं उन बावजूदि हुकूमत जी जेका हिकिड़ो पंहिंजी पाण में बि घणी तनक़ीद आहे कल्ह सरदार ख़ान चयो त मुंहिंजे तक मां पाणी थो थिए 7 ॾाॾे जे सरदार मां पाणी चोरी त आम माण्हू काॾे वञे। साईं ॾिसो जॾहिं बि बजट शुरू थींदो आहे न त असां ॿई धुर गॾु वेही करे फ़ैसिलो कंदा आहियूं त असांखे बजट सेशन हलाइणो कीअं आहे। त हिन बजट सेशन खां पहिरियों बि वेही करे असां डिसाइड कयोसीं त जेको असांजो आइनी हक़ आहे जंहिं ॻाल्हि ते असां उहो कंदासीं पर पर्सनल अटैक्स ऐं हिन क़िस्म जी को ज़ातियात ते ॿई पासा धुरियूं न कंदियूं। पर हुननि जी तरफ़ां जॾहिं शुरूआती थिए पाण प्लांट कंदा आहिनि कुझु माण्हुनि खे त तव्हां कुझु न कुझु कंहिं न कंहिं ॻाल्हि ते को तारीख़ी ॻाल्हि ते को पास्ट जी कंहिं ॻाल्हि ते तव्हां हिननि खे ट्रिगर कयो त ताकी इहे जेकी सजेशन्स ऐं जेकी हुन ते क्रिटिसिज़म आहे बजट ते बजट बुक्स ते जेके फैक्ट एंड फिगर ते ॻाल्हाइण जे बिना हे बि ज़ातियात ते लही अचनि त मीडिया वारनि खे बि मसालो मिली वेंदो असांजो बि बजट पास थी वेंदो त उहो ई हले पियो। त तव्हां ॾिसो पिया इवन असांखे त छॾियो तव्हां पाण चई छॾियो तव्हां गवर्नमेंट जा पंहिंजा नुमाइंदा शिकायतियूं था कनि त असां वटि पाणी नथो अचे त मां इहा ॻाल्हि कंदुसि त ॾिसो पाणी त हर घर में अचे थो बसि फ़र्क़ु इहो आहे त असां पैसा ॾेई करे था वठूं लाइनुनि में नथो अचे पर अचे सभिनि वटि थो। जेके बि हिते माण्हू वेठा आहिनि MPs ठीकु आहे न सभु सुबुह जो तड़ पाणी करे था अचनि ठीकु आहे न कोई बि ईअं न आहे तव्हां हिकिड़ो माण्हू बि अहिड़ो न मिलंदो जंहिं चयो हुजे यार मां 4 ॾींहंनि खां मुंहिंजे घर पाणी नथो अचे मां तड़ न कई आहे ठीकु आहे न। त इन जो मक़सदु इहो आहे त पाणी अचे थो मिसमैनेजमेंट आहे इनकॉम्पिटेंस आहे जेके इहे पाणी जा माफ़ियाज़ आहिनि टैंकर माफ़ियाज़ आहिनि इन्हनि खे हैंडल नथा करे सघनि। रिट न आहे गवर्नमेंट जी जॾहिं रिट क़ाइमु कंदा तव्हांखे हर डिपार्टमेंट में रोड ते हर जॻह ते तव्हांखे उहो शइ नज़र ईंदी। अॼु अगरि तव्हां पंजाब वञो लाहौर वञो त तव्हांखे नज़र थो अचे त अगरि उहो चवंदा त भाउ असां कफ़ाई शहरी मुहिम था हलायूं त तव्हांखे 8 बजे सॼो शहर बंदि नज़र ईंदो। तव्हांखे छा कराची कंहिं बि ॾींहं ते तव्हांखे राति 2 बजे खां पहिरियों बंदि थींदे नज़र आयो आहे त हिन में लॉकडाउन में न आयो आहे कोविड बि न करे सघिया हुया। त इहा त हालत आहे। असां था चऊं त ड्रग्स ते पाबंदी हणो 16 सालनि खां पोइ ख़्यालु आयो आहे 2024 खां ड्रग्स जे ख़िलाफ़ु शुरू थी आहे उहो बि तॾहिं थी आहे जॾहिं हिननि जे पंहिंजे घरनि जा ॿार मरण लॻा आहिनि ठीकु आहे न। त पर छा शीशा बैन न आहे हिकिड़े कैफ़े तां लखें रुपए जो भत्तो थी वठे पुलिस त उहो छो हिननि खे यादि नथो अचे उहो हुननि खे छो नज़र नथो अचे उहो छा नशो न आहे त छो त ॿार मरनि था आइस ऐं ॿियनि ड्रग्स सां त उन्हनि ते तव्हां पाबंदी हणी छॾी आहे या उन्हनि ते तव्हां सख़्ती करे छॾी आहे पाबंदी त शुरू खां सख़्ती करे छॾी आहे। छा शीशो इंजरीअस टू हेल्थ न आहे सिगरेट खां वधीक शीशो ख़राबु आहे पर ऐं बैन आहे ईअं न त बैन न आहे बैन बि आहे लेकिन उन जे बावजूद बि तव्हांखे हर कैफ़े ते शीशो तव्हांखे नज़र ईंदो त इनकॉम्पिटेंस आहे ॿियो कुझु न आहे। हिकिड़ी शइ ॿी तव्हांजी पोजीशन में तव्हांखे नोटिफाइड करायूं त मंशियात जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई सिहत जा बि वॾा सुवाल आहिनि। गिम्स इदारो आहे उते 2 ॾहानि खां हिकिड़ो सरबराह आहे को क़ानूनी बि का न आहे त को 2 ॾहानि खां सरबराह उते मुक़ररु हुजे या त पोइ गवर्नमेंट जो इदारो ई न आहे छो गवर्नमेंट जो इदारो हुजे त उते 2 ॾहानि खां या त प्राइवेटाइज़ेशन आहे गवर्नमेंट हिन ते हथु रखी थी थिए इनखे तव्हां कीअं था ॾिसो? साईं ॾिसो जिते बि तव्हां मेरिट जो क़तलु कंदव ऐं तव्हांजे मथां कोई चङो मुड़ुसु वेही रहंदो त उहो न छॾंदो आहे असांजे मुल्क में। त तव्हां मेरिट ठाहे छॾियो सिस्टम हर शइ जो ऐं ओवर द बोर्ड करे छॾियो न कोई बि डिपार्टमेंट हुजे कोई बि इदारो हुजे उते मेरिट ते भर्ती न थींदी त कमु न थींदो। डिजिटाइज़ करे छॾियो हर शइ खे जेसिताईं उहो क्राइटेरिया मीट न कंदा उन माण्हुनि जी पास ई न थींदी उहा शइ पर असां नथा कयूं उहे ई सियासी भर्तियूं उहो ई को कंहिंजो ॼाण सुञाण वारो आहे को कंहिंजो भाणेजो आहे को कंहिंजो न्याणो आहे को कंहिंजो भेणियो आहे त ईअं ई भर्तियूं लॻी पियूं आहिनि पोइ तव्हां शिकायत बि नथा करे सघो। शीशा कैफ़े जी सर तव्हां ॻाल्हि कई हिते जीअं नशे जी ॻाल्हि कई त हिन जा पंहिंजा वञनि था ख़ासि तौर ते डिफेंस आहे या ॿियो साउथ वारो पूरो ज़िलो आहे उते मंशियात कैफ़े बार आहिनि ऐं हिननि जी सरपरस्तीअ में हली रहिया आहिनि। DIG साउथ काफ़ी टाइम खां हिते क़ाबिज़ आहे हिकिड़े SSP जे पुट ते FIR करे थो सघे छा हू के कैफ़े जे ख़िलाफ़ु FIR नथो करे सघे? जॾहिं असांजा जेके फ्रंट लॉट जेके असांजी वेंदी आहे न लीडरशिप जेके वज़ीर आहिनि वॾा इन्हनि जा पंहिंजा ॿार जेकी अपकमिंग लॉट आहे पॉलिटिकल जेके तयारु पई थिए इन्हनि पंहिंजो टाइम पास करण लाइ कैफ़े खोले छॾिया आहिनि ठीकु आहे न डिफेंस वग़ैरह में हर उन कैफ़े ते शीशो हले थो शराब बि हले थी त डांस पार्टियूं बि हलनि थियूं ठीकु आहे न त उते कानून आहे उते पंहिंजी सिंध गवर्नमेंट जा पंहिंजा वज़ीरनि जा ॿार
उहे कैफ़ेज़ हलाइनि था त उते इन्हनि खे नज़र नथो अचे त उहे ॿियनि खे कीअं रोकंदा। जॾहिं पंहिंजे ॿारनि खे नथो रोके सघे त उहो ॿिए खे कीअं रोकंदो। ॿियनि खां खणी पैसा बि त मिलनि था, हिते खणी पैसा न वठंदो घर वारे माण्हू खां। त इहो हिसाबु हा सेल्फ फाइनेंस ते आहे शइ आहे।